अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा वेठा में जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे पिरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड सनसनीखेज़ हाई लेवल जा थियण वारा आहिनि। बिल्कुलु दोस्तों, अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा, छो त अॻिते जेको आहे जीअं जीअं हाणे ड्रामे वधंदो, जंहिंमें हाणे सांवल जो सब्र बिल्कुलु जेको आहे न कंट्रोल छॾे वियो आहे। सांवल खां सब्र नथो थिए, हैदर जे मथां जेको हुनजो गुस्सो आहे उहो हद खां वधीक आहे। बहरहाल हैदर अॻिते हली सांवल सां मिलियलु निकिरंदो, तव्हां ॾिसिजो सांवल जो ई थींदो ऐं हैदर जेको आहे न जाबिर खे धोखो ॾींदो ऐं फ़िलहालु सांवल इहो कावड़ ॾेखारे थो, पोइ पंहिंजे सौट खे माफ़ु करे छॾींदो। अचण वारे एपिसोड में इहे सीन ॾिसण वटां तव्हांखे मिलंदा। बाक़ी मंसूर खान, दरिया खान ऐं अकबर खान, इन्हनि जो टिनी जो पाण में जेको किरदारु हले थो, उहो हुन ते माल भिलाई करे थो, हुन ते चंबा आणे थो, इहो टई पाण में वठ वठा लॻा पिया आहिनि। बाक़ी रहियो वञी रावल ऐं शेरल वारनि जे विच में जेका दुश्मनी उथी आहे, इहो वरी इन्हनि जो किरदारु ईअं गॾु अॻिते पियो हलंदो कुझु केसिताईं ताईं हर कंहिंखे पाण में विढ़ाए छॾियो अथनि। जाबर ऐं सांवल ऐं हैदर हे अलॻि, शेरल वारा ऐं रावल वारा अलॻि, दरिया खान, मंसूर खान, अकबर खान ही अलॻि पाण में सेटअप विढ़नि था पिया, मतिलबु अहिड़े हिसाब सां।